नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे चोटियारी का खबर ॾींदा आहियूं। टंडो मिठा खान भरिसां नारा कैनाल जे RD 99 वटां मनु फ़कीर गांव जे पतण जे भरिसां साॼे पासे खां आपाशी अमलदार दारोगो सलीम मंगरियो ऐं बेलदार लालियो राजड़ मुबैना रुश्वत एवज़ बाअसरनि खे नारा कैनाल मां गैरकानूनी तौर वाटर कोरस कढण जी इजाज़त ॾेई छॾी आहे, जॾहिं त आपाशी अमलदारनि पारां गैरकानूनी पाणी जी इजाज़त मिलण सबबि बाअसर कब्ज़ा माफ़िया पारां ॿेले खाते जूं कब्ज़ो कयल ज़मीनूं आबाद थियण लॻियूं आहिनि ऐं बाअसरनि गैरकानूनी तौर ॿेले खाते जी ज़मीनुनि ते वोड़नि, साड़ियूं, जंतर समेत ॿियनि मुख़्तलिफ़ फ़सलनि जी पोखाई करे फ़सल काए छॾिया आहिनि। होॾां आपाशी अमलदारनि पारां नारा कैनाल मां गैरकानूनी वाटर कोर्स कढण बाबति नारा कैनाल जी पुछड़ी वारनि इलाइक़नि समेत खिपरो ऐं उमरकोट में पाणी जो बहिरान पैदा थी रहियो आहे, जंहिं सबबि आबादगारनि जूं हज़ारों एकड़ ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।